में नवां अहम ख़बर शेयर कंदासीं। मेहर खां इरादो न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद महेसर जी। मेहर में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबलो, हिकु फोरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। एसएसपी दादू डॉक्टर समीउल्लाह सूमरो जो चवणु आहे त ज़ख़्मी फोरू जी सुञाणप पीर तरो वासी बदनाम ॾोहारी एजाज़ उर्फ बुलेट चांडियो तौरु थी आहे। ज़ख़्मी ॾोहारी मोटरसाइकिल फुर धाड़नि चोरी पुलिस मुक़ाबलनि ऐं ॿियनि ॾोहनि में मुलविस हुयो। एसएसपी दादू जो वधीक चवणु आहे त राति देर सां मेहर लॻ काज़ी आरिफ रोड ते ॾोह जे इरादे सां बीठल हथियारबंद ॾोहारियुनि सां इंचार्ज पुलिस पोस्ट काज़ी आरिफ गुलाम मुस्तफ़ा सोलंगी ऐं संदसि टीम मुक़ाबलो करे फोरू ब्लेड चांडियो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त संदसि ॿ साथी फरार थी विया आहिनि। पुलिस मूजिबि ज़ख़्मी ॾोहारी वटां हिकु रिपीटर हथु कयो वियो। खेसि खे इलाज लाइ बर वक़्ति इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त भॼी वियल ॾोहारियुनि जी बि सुञाणप थी चुकी आहे, जिन जी गिरफ़्तारी लाइ वधीक पुलिस ऑपरेशन जारी आहे। ॿिए पासे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ॾोहारी जो फुर दौरान शहरुनि खे क़त्ल करणु, मोटरसाइकिल चोरी, गैर क़ानूनी हथियार रखणु, पुलिस मुक़ाबलनि ऐं दहशतगर्दी एक्ट वारनि 16 खां वधीक केसनि जो क्रिमिनल रिकॉर्ड पिणु हासिल थी चुको आहे। ज़ाब्ते जी कार्रवाई अमल में आणे वधीक जांच कई पई वञे। अस्सलाम वालेकुम, मैं हूं आमिर हुसैन अल रहीम मार्केटिंग की तरफ से। फरहान अली वारिस सिटी जो कि सेफ एंड सिक्योर प्रोजेक्ट है और तमाम इदारों से मंजूर शुदा है, प्री लॉन्चिंग के बाद अब करने जा रहे हैं अपने प्रोजेक्ट को लॉन्च। प्री लॉन्चिंग रेट्स जो कि 180 गज का प्लॉट 3,36,000 का था और उसकी इंस्टॉलमेंट थी 5,600 और अब करने जा रहा है इसको 5 लाख पे। और इसी तरीके से 120 गज का प्लॉट जो था वो 5 लाख का था, जो कि अब होने जा रहा है 8 लाख का और उसकी इंस्टॉलमेंट रेट थे 8,500। प्रोजेक्ट पर डेवलपमेंट का काम बहुत तेज़ी से जारी है, तो आज ही अपना प्लॉट जल्द अज जल्द बुक करवाएं 1 जून से पहले और अपना फ्यूचर सेव करें, अपने बच्चों का फ्यूचर सेव करें। बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज़।